मुसलमाननि जी रूहानी ऐं रोज़मर्रा वारी ज़िंदगीअ खां मुहासिबे खे धार करे नथो सघिजे। इन सां फ़तूबू एला बार एकुम सूरह बकरा आयत नंबर 54, पोइ पंहिंजे पैदा कंदड़ ॾांहुं मोटो, ऐं व अनीबू एला रब्बिकुम सूरह ज़मर आयत नंबर 54, पंहिंजे परवरदिगार ॾांहुं मोटी अचो ते अमल करण में मदद मिले थी। पर इन सां गॾु या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द सूरह हशर आयत नंबर 18, ऐं ईमान वारो अल्लाह खां ॾिजो ऐं ख़ुदा जे हुक्म जी पैरवी करियो, ऐं हर को शख़्स ग़ौर करे त सुभाणे लाइ कहिड़ी तयारी कई अथसि, ते बि अमल करिणो पवे थो ऐं दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ जाॻे थो। माण्हू गुनाह खां बचण लाइ हर वक़्तु हवासनि में रहण जी कोशिशि करे थो ऐं शैतान लाइ दरवाज़ा बंदि थींदा वञनि था। रूह ऐं दिलि जो ईमान सां तालुक़ु जुड़े थो। इंसानु कॾहिं बि ग़फ़लत जो शिकार थी सघे थो ऐं नफ़सानी ख़्वाहिशनि खां मजबूर थी का ग़लति हरकत करण जो ख़्यालु करे थो, या करे थो त मुहासिबे ज़रिए खेसि उन जो फ़ौरी अहसासु थिए थो। शायदि अहिड़नि माण्हुनि लाइ अल्लाह ताला क़ुरान मजीद में फ़रमायो आहे, इन्नल्लज़ी नत्तक़ौ इज़ा मस्सहुम ताइफ़ुम मिनश्शैतानि तज़क्करू फ़इज़ा हुम मुबसिरून सूरह आराफ़ आयत नंबर 201। तर्जुमो, बेशक जेके माण्हू ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदड़ आहिनि, मुत्तक़ी आहिनि, जेकॾहिं शैतान जे विसवसनि विझण सां खेनि ख़्यालु अचे बि वञे थो त उहे हिकदमि अल्लाह खे यादि करणु शुरू कनि था ऐं ग़फ़लत जो पर्दो हटी वञे थो। सुभान अल्लाह।